सूर्य मरी सोभ खे त दिल जा वहम विसार हण भाला विड़ भाकरे आॾी ढाल मठार मथां तेग तरार मार त मतारो थी भॻो आऊं न चवां मारियो त वसां कांत मुंहं में थकड़ा ऐं सेकींदे सुहां त पिणु लॼ मरां जे हुअनि स्पुठ में। दोस्तो साथियो, अॼु शहीद बशीर ख़ान कुरैशीअ जी वरसी आहे। 7 अप्रैल ते जेको आहे सो उनखे शहीद कयो वियो हो। अॼु ट्विटर ते नौजवान सिंध जा नौजवान सिंध जो क़ौमी कारकुन गॾिजी ट्रिब्यूट जेको आहे सो पेश पिया कनि शहीद बशीर ख़ान कुरैशी खे। बशीर ख़ान कुरैशी असांजे सिफ़नि जो साथी हो, क़ौम परस्त अॻवान हो, पर आउं उन मौक़े ते जेको मां उनखे पंहिंजे अखियुनि सां रूबरू ॾिठो या जेको 3-4 ॾींहं मां उन सां गॾु दौरे ते हलियुसि, उन मां मुख़्तसरनि मां अव्हां सां ॻाल्हियूं शेयर कयां थो त जीअं मूं पंहिंजे अखियुनि सां बशीर कुरैशी खे ॾिठो, बशीर ख़ान खे, उहो तव्हां सां मां थोरो शेयर कयां थो। आदमशुमारी मॉनिटरिंग कमेटी जेका असांजी ठहियल हुई, उन में सिंध जूं समूरियूं क़ौम परस्त पार्टियूं उन में शामिल हुयूं। उन्हनि फ़ैसिलो कयो त कराची खां वठी सॼी सिंध जो अवामी राब्ता मुहिम जेका आहे सा उहा हलाई वेंदी, माण्हुनि में अवेयरनेस पैदा कई वेंदी त जीअं माण्हू जेके न सो उहे आदमशुमारी में भरपूर हिसो वठनि। इहो 2011 जो साल हो। उन में कराचीअ खां उहो काफ़िलो निकितो। पोइ उहो काफ़िलो बदीन खां मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां थींदो जॾहिं पंहिंजो मिठी पे वियो त उन में मां बि हुयुसि। मुंहिंजो तालुक़ु अवामी जमहूरी पार्टीअ सां पंहिंजो आहे त असीं दोस्त बि उन में शामिलु हुयासीं, असांजूं गाॾियूं बि उन में हुयूं। पर हिकिड़े हंधि अहिड़ो इतफ़ाक़ थियो त साईं जलाल महमूद शाह साहिबु चयो त तव्हां अचो मुंहिंजी गाॾी में वेहो अचे, ऐं पुठियां प्रोफेसर एजाज़ कुरैशी साहिबु उन वक़्तु जनरल सेक्रेटरी हो मॉनिटरिंग कमेटीअ जो, उहे असां ॿई पुठियां वेठा हुआसीं। शहीद बशीर ख़ान कुरैशी गाॾी हलाए पियो ऐं साईं जलाल महमूद शाह साहिबु जेको आहे सो अॻियां वेठो हो। त उन ते जेको आहे सो असां तक़रीबन पंहिंजो मीरपुर ख़ासि खां वठी वेंदे मिठीअ ताईं इहो मुसलसिल गॾु रहियासीं। उन सफ़र में इलाही असांजूं गॾु कचहरियूं बि थियूं, पर मुख़्तलिफ़ हंधनि ते मूं ॾिठो त तमामु घणा नौजवान छोकिरा उन्हनि जे हथनि में GSN जा झंडा हुया ऐं बिल्कुलु हिकिड़ा मासूम नौजवान। पर हर 5 मेलनि ते, हर 2 मेलनि ते, हर 4 मेलनि ते उन 50-60-100 मासूम नौजवाननि जा काफ़िला मूंखे नज़र आया। उते बशीर ख़ान कुरैशी गाॾी जेका आहे सा बीहारे ऐं उन्हनि सां जेको उनजो मिलण जो अंदाज़ हो उहो मूं ॾाढो जेको आहे सो फील कयो त हिकिड़ो पंहिंजाइप वारो मालिकीअ वारो अंदाज़ थींदो आहे। जीअं उनखे अॻिले खे अहसासु ॾियारिजे त तव्हां मूं मां आहियो, मां तव्हां मां आहियां, तव्हां मूंखां जेके सो अलॻि न आहियो। त उन में मूं इलाही हंधनि ते इहो ॾिठो त माण्हू जीअं कंहिं पीर जी पूॼा कंदा आहिनि, चुमियूं ॾींदा आहिनि, भाकुर पाईंदा आहिनि या पंहिंजो निवड़ी मिलंदा आहिनि या मतिलबु हिकिड़ो पंहिंजाइप जो अहसासु ॾियारींदा आहिनि, त ईअं लॻो पिए। त पोइ उनखां पोइ वरी जॾहिं बशीर कुरैशी जॾहिं वरी ड्राइविंग ते वेह पियो त मूं चर्चनि में उनखे चयो, मां त बशीर ख़ान जो पंहिंजो हाणे लॻे थो तूं कुरैशियुनि मां जेको आहे सो पीर थींदो थो वञी। चई कीअं भला? चई पीर मां चयो इन करे जो माण्हू तोखे नौजवान जेके सिंध जा क़ौमी कारकुन उहे तोखे पूॼनि था। चई न पूॼनि त कोन था, पर असुल में हुननि जो हक़ु आहे त असां हुननि खे उहा इज़त ॾियूं, उहा मालिकी कयूं ऐं पंहिंजो जॾहिं असां हुननि जी मालिकी कंदासीं, उन्हनि खे घुर्बल इज़त ॾींदासीं त मोट में हू बि तॾहिं असांखे इज़त ॾींदा। त मूं उनखे चयो त मां इहो ई असांजे समूरनि जेको सियासी अॻवान आहिनि असांजे पार्टियुनि जा, उन्हनि खे इन पंहिंजे रवैये में जेको आहे इहो ई रवैयो खपे जेको हिकु सियासी अॻवान जो रवैयो थींदो आहे, त उहो पंहिंजे कारकुन सां प्यारु करे, उनजी मालिकी करे ऐं उन सां उनखे जीअ में जायूं ॾिए ऐं उनजे हर ॾुख सुख में जेको आहे सो गॾु हुजे, उनजो धणी थी बीहे।
जेकॾहिं असां जूं ही जेके बि पार्टियूं आहिनि इन्हनि जा अॻुवाण इन क़िस्म जो अमल जेकॾहिं कंदा त पोइ यकीननि कारकुन उन्हनि खे कोन छॾींदा ऐं कारकुन बि उन्हनि सां गॾु बीहंदा, उन तां पंहिंजी जान बि क़ुर्बान कंदा। त इहो हिकिड़ो मुनफ़रद किरदारु हो। पोइ असां वरी राति जो जेको आहे सो मिठी पहुतासीं ऐं उते वरी पोइ सादिक फ़क़ीर जी महफ़िल हुई। मां थकियल हुयुसि, हेठि सुतो पियो हुउसि त मूंखे जेको आहे सो हनीफ़ सागर बुर्दी मुंहिंजो दोस्त हो, उहो मूंखे वठणु आयो। मूंखे चयईं त वॾो बशीर ख़ान चए थो त मथे छित ते सादिक फ़क़ीर जी महफ़िल आहे, सो तूं हल। मां यार मां थकियल आहियां, चई यार हल मिड़े हली सादिक फ़क़ीर खे ॿुधूं। सो मथे जे महिल छित ते वियुसि त हीअ सभु दोस्त हुया, आसिफ़ बालादी, पंहिंजो हनीफ़ सागर बुर्दी, डॉक्टर नियाज़ कालाणी, ॿिया सभु जेके दोस्त ऐं पंहिंजो तव्हां जेकी सभु पंहिंजो क़ौमी कारकुन हुया। हिकिड़ी वॾी महफ़िल हुई, सादिक फ़क़ीर जॾहिं ॻाए पियो, वरी मिठीअ जी जेका राति हुई उहो वरी थोरा थोरा मथे ककर ऐं वरी जेको आहे चंड जी जेका सूंहं, उहो ककर जेके आहिनि उहो कंहिं महिल अचनि पिया, कंहिं महिल वञनि पिया, कंहिं महिल वरी उहा रोशनी निकिरे पई, वरी सादिक फ़क़ीर जो हिकिड़ो बहितरीनु आवाज़ु। सो सच पुछो त ॾाढो जेको आहे सो मज़ो पियो अचे। ऐं पोइ वरी उहो बजाए मां अधु कलाकु वेहण जे 2-3 कलाक जेको आहे सो वेही वियुसि, मुंहिंजा थक समूरा ख़तमु थी विया। ईअं पोइ वरी ॿिए ॾींहं ते जेको आहे सो गॾु रहियासीं ऐं मुसलसिल असां 3-4 ॾींहं गॾु हुयासीं सफ़र में। त ही जो मुंहिंजे जेका वीडियो ठाहिण जो जेको बुनियादी मक़सदु आहे उहो सिर्फ़ जो सिर्फ़ु हीअ आहे त असांजे पार्टियुनि जा जेकी बि अॻुवान आहिनि उहे पंहिंजे सचाई ईमानदारीअ सां कारकुननि खे ईअं प्यारु ॾियनि, उन्हनि जा भरजलू थी बीहनि त कारकुन बि उन्हनि खे एतिरो ई प्यारु ॾींदा ऐं उहे उनखे कॾहिं बि कोन छॾींदा। महिरबानी दोस्तो, आख़िर में मां शहीद बशीर ख़ान कुरैशी खे साहब खे जेको आहे सो ट्रिब्यूट पेश थो कयां त हू असांजे दिलनि में सदाईं ज़िंदा रहंदो, हमेशह ज़िंदा रहंदो। हुनजो कंट्रीब्यूशन आहे हिकु सिंध जी क़ौमी सियासत में, ऐं उहो कंट्रीब्यूशन हुनजो कॾहिं बि विसरी नथो सघे। महिरबानी दोस्तो, थैंक यू, ख़ुदा हाफ़िज़, जी सिंध।